कानपुर भरिसां डाटसन जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नींगर फोत ई 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कई था रहीम लाड़ खां। जी रहीम, शिकारपुर पारपो वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार कोट शाहू जा रवासी आहिनि। हिकु नींगर आहे ॿारो रेहान कुर्सी जतोई ऐं संदसि उन मोटरसाइकिल ते सवार उज़मा ऐं रेहाना ऐं रमज़ान कुर्सी जतोई उहे ज़ख़्मी थिया आहिनि ऐं फोती ऐं ज़ख़्मी खे जेको आहे खानपुर इस्पताल आंदो वियो आहे। ज़ख़्मियुनि में जेको आहे जेके हिन जा ज़ख़्मी थिया आहिनि वाक़ई में उनखे जेको आहे शिकारपुर रेफर कयो आहे ऐं नींगर जेको फोत थियो आहे हुनजो पोस्टमार्टम बाद लाश वापसि हवाले कयो वियो आहे ऐं वाक़ई जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं पुलिस मौक़े ते जेको आहे हुन कार खे ऐं ड्राइवर खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। जी रहीम, महिरबानी।